खुदा जो वास्तो तो मोबाइल तबाह क्यों अजो इरादो क्यों जो इंशाअल्लाह ताला नंढन बारन के मोबाइल वठी न दींदा कंदो मेहनत जो घरन में मोबाइलूं ये वरी ज़ाल जो मुरीद लगो पिया भाई चवे तो मुके ओप्पो वठी दे हे वेचारो कर्ज खणी भी ज़ाल जी फरमाइश पूरी कंदो न करे त वरी पो घर कियां अचे ये बात माई जी सदोरी तू राजी हो जो बस तू खुश हो जे एकड़ो ओप्पो शो मां तो ब ओप्पा वठी दिनो पो वरी रणियूं था करन साईं मुंहिंजी घरवारी जो काथे ॿी जाइ ते कनेक्शन आहे धूड़ पोई मुंह में हेडी मोबाइल वठी ॾिनी त अञा कनेक्शन काथे न हूंदो हाँ वाह हे त दलाल हे जाए इशारो तो क्यों हे दलाल अगे हुंदा मानू दलाल हाने ये मोबाइल दलाल तो वतेडी कुंडियूं हणाईंदी मर्दन के भी मायन के भी अठ सठ लगी वे नहीं तावीज दे मुआरी घरवारी मुखे सही प्यार नथी दे काथे अथस कुछ फाल्टू लगे तो दाल कारी आ चरिया दाल कारी छड़ी नहीं सजो घर कारो आ अजो इरादो क्यों त इंशाअल्लाह ताला टच मोबाइलूं घरन में न रखदा खिलण जी हकीकत गाल ना है रोण जी गाल तबाही थी वई मायूं भजियूं घरन में असा जे पाड़े में 3 बारन जी मां ज़ुकट वठी ॾिने हमरा हाणे वधे तो बात पढ़े अरे बा छा थियो ते सही वई अलाए काॾे नथी लभे चे न साईं भला जमीन खाई आसमान उड़ी वही काॾे चे न अलाए काॾे मां जो भला मोबाइल हुयस चे हा सही मिड़ी या ओपड़ो वठी ॾिनी मां धूड़ माजो पातई मुंह में शाही जा बुका हाणे वत वात पटींदो अग में मायूं मिलन कान मांगी थियूं मायूं रेट चढ़िया न वॾा कयो लापरवाहियूं मुफ्त में तो मिले ही नथी कारी कोजड़ी भी नथी मिले सभिनी खे दिल सां ॻाल्हि लगदी अब मायूं मिलन थियूं हाँ वाह नौजवान रड़ियूं था करन मां वियुसि जेकम बार दे एकड़ो छोकरो मुझे कन में जी फुसको चाड़े चे साईं इब्राहिम दुआ तो घुरजाए मां जो केड़ी चे साईं शादी नथी थे मां जो छो नथी थे चे साईं असा गरीब हिते रेट चढ़िया न वडा इमरान खान जी हुकूमत 5 लाख में एकड़ी दी छोकरी खपे असा गरीब 5 लाख काडो आणियो हां 10 हल भिया जा पुट एक पैसो घट वरी वतो ओपा वठी घर दींदा पोरी बात पटी बैठा हाने सही लभे नथी अजो रादो क्यों न वठी दींदा हे त न वठी दियो पर वो बटन वाली भी न वठी दियो हां मोबाइल वडी शैतान दव हां तां जे हले ही नथी घर नी गालाए नथा सको सभा मुआ पिया एकड़ो तो वरी एड़ो ज़ाल जो मुरीद विच में ज़ाहिर थियो जो ज़ाल जा पैर धोई पो पिए हल भेया जा पुत्र ॾिठो ही नी हल चे बा ज़ाल जे पैरन जे पाणीअ में हर बीमारी जी शफ़ा है एड़ो पागल थियो एकड़ा लठ कई वेठा मायन दे एकड़ा हियां कई वेठा वणो काने बई गलत जो बई अर्रिजाल कव्वामून अलन निसा नबी सही फरमायो कने घर वारन के प्यार दियो कने मोहब्बत दियो कने कावड़ क्यों कने गुस्सो क्यों साहब फरमायो सही कने मोहब्बत दियो कने कावड़ क्यों वो नबी सही तरीको भी समझाया सही फरमायो
हाँ तुनवी गलतियों गुनाह थियन त माफ़ कंदा जो भाॼीअ में लूण वधी वञे त माफ़ी ॾियो न कावड़ न कजो प्यार कजो हाँ हाँ मानीअ में जेकॾहिं लूण वधी वञे कावड़ न कजो प्यार कजो जेकॾहिं कपड़ा तव्हांजा सही न धोइन त कावड़ न कजो प्यार कजो जेकॾहिं तव्हांजे ओ कपड़न के इस्त्री न करन त कावड़ न कजो प्यार कजो बाकी नबी से फरमायो दीन जे मामले में कावड़ कजो तहांजा घर बाती पर्दो न करन त कावड़ करे पर्दो करायो जेकॾहिं कुरान नथा पढ़न त कावड़ करे कुरान पढ़ायो जेकॾहिं नमाज नथा पढ़न त कावड़ करे नमाज पढ़ायो हाँ जेकॾहिं हया नथन त कावड़ करे हया पैदा कयो रो पैदा कयो गैरत पैदा कयो टच मोबाइल यारो गैरत के विञायूं वेठियूं न मेहरबानी करे कावड़ करे घरन ये टच मोबाइल कदो ऐं इहा शैतान बटन वाली मोबाइल भी कदो त अल्लाह सही ताजी दुनिया में भी इज्जत महफूज रखे आखिरत में भी न पड़ते हया जे करे अल्लाह ताके जन्नत जे बंगलन जो वारिस मालिक बनाए छड़े ये तो दलाल हुआ तो शैतान नंढी मोबाइल तेजे करे इन्हनि को बचो घर में भी हिम्मत कयो हे वही चे तो सही मेरे घर वाली दा मारा अब तो कंदो आ अकेली आ बेचारी पो कमकार जो थे त किए थे पो मेरे दिने तो मास वठी मुखे यकीन आ पूरो हां पूरो यकीन दस मुखे पक्का सही तो मुआरी माई हेडे होडे काडे न अटकी दी हाणे हिन जट के केर समझाए त इंसान के नफ्स भी आ शैतान भी आ वरी नबी से फरमायो अन्निसा हबाल शयातीन छा फरमायो तो औरतों शैतान जो जार तव शैतान यकदम वडो जो हमलो कंदो आ तो औरतुन ते कंदो आ यकदम ऐं हेडे ने आयो तो जेड़े फकीर के मां जेड़े मुला के का माई कारणी गालाए हाँ वाह रांग नंबर हाणे एक दफो ऐं चवे त मूंखे फलाणे सां ॻाल्हाइणो आहे कंहिंजो बि नालो खणे तूं ऐं मां जो ॿुधंदासीं त ॿीहर वञी यकदमि काल कंदासीं त भुल में काल कई कीअं थी वरी ॻाल्हाईंदासीं मां त उहो न आहियां पर तूं काल छो कई पर उहो चवंदी तुंहिंजो आवाज़ त ॾाढो प्यारो आहे हे बि चवंदो हा बस पोइ मोहबत शुरू पोइ वरी इज़ी लोड पोइ वरी हणा पोइ वरी कोर्टूं पोइ भॼ डुग बस आराम फिटी वियो मर्द जो भी माईअ जो भी अल्लाह तबाह करे छॾियो आहे हिननि मोबाइलनि तंहिंजे करे अॼु इरादो कयो चयो इंशा अल्लाह ताला पाण खे पंहिंजनि बचनि ॿारनि खे इन टच मोबाइलनि खां बचाईंदा मेहरबानी करे घरनि जो भी ख्याल रखो नमाज जी पाबंदी कयो शैतान जे हमलनि खां पाण खे बचायो मेहरबानी करे नेक थियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए बाए तो सूरह रहमान जो ॿुधो त दुआ घुरो फरमायो वलिमन खाफ मक़ाम रब्बी जल्लदान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान वॾे आवाज़ से फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अल्लाह से सबने के नेक बना सबने के नमाजी बना सबने के टच मोबाइल जे गलत इस्तेमाल को बचा इंटरनेट जे गलत इस्तेमाल को बचा अल्लाह से नंगन फिल्मन ॾिसण को बचा अल्लाह से असांजे बच्चन जी हिफाज़त फरमा असांजे न्याणियुनि जी हिफाज़त फरमा असांजी इज्जतुनि जी हिफाज़त फरमा असांजे सॼे पाड़े जी हिफाज़त फरमा मिटनि माइटनि जी हिफाज़त फरमा सभिनी खे अल्लाह सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमा
असांजे भाइरनि जी अल्लाह ये मेहनत कबूल फरमा वेलाउल आलमीन मुजाहिदन अब्दुल्ला मस्तोई इब्राहिम मस्तोई जाहिद हुसैन जागीरानी इन्हनि वीचारनि मुजाहिदी करे अहिड़ो प्रोग्राम सजायो आहे अल्लाह ताला इन्हनि जी मेहनत कबूल फरमा ऐं जेके बि हिते हिन इलाइक़े में मरहूम मरिया आहिनि या मरहूमीन मर्द मायूं वफ़ात करे आहिनि अल्लाह ताला समूरनि जी क़बरुनि खे बिश्त जे बाग़नि में बाग़ अल्लाह ताला असांजे भाउ आहिनि मुजाहिद जो नालो छा थी इम्तियाज़ हुसैन अल्लाह साईं हे वीचारो जाथे काथे सर्दीअ में गर्मीअ में वीचारो वॾियूं वॾियूं मंज़िलां करे ओॾे कच्ची पुल जे पासे ॾे शहदाद कोट अलाए काथे काथे वीचारो स्कूटर ते राति जे पहर में भॼ भॼ करे ॾींहं जो भॼ भॼ करे क़ुरान जा जलसा भरे थो अल्लाह साईं टच मोबाइल ते क़ुरान जे आवाज़ खे आम थो करे रब साईं वॾी नेकी करे रहियो आहे वॾो सवाब करे रहियो आहे हिन वीचारे इम्तियाज़ हुसैन जी मेहनत क़बूल फरमा इलाहुल आलमीन जेके भी सोशल मीडिया ते कुरान शरीफ जे आवाज़ के आम करे रहिया आहिनि अल्लाह साईं इन्हनि वीचारनि जी मेहनत कबूल फरमा सभिनी खे टच मोबाइल जे सही इस्तेमाल जी तौफ़ीक़ नसीब फरमा राम फरमा करम फरमा सभिनी जे बच्चनि ॿारनि खे अल्लाह साईं नेक ऐं नमाज़ी बणा कुरान सां तालुक़ नसीब फरमा अल्लाह से सभिनी के फिक्र आखिरत फिक्र कबर फिक्र क़यामत नसीब फरमा वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।